नवाज न्यूज में भली कार आवाया संझा सैयद शामिल के नासी हेडलाइन। अफगानिस्तान में अमन इस्तकाम चालू था। वज़ीर आज़म दुनिया के अॻवाननि सां अफगानिस्तान मामले ते ॻाल्हियूं कयूं। परॾेही तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ जी मीडिया खे ब्रीफिंग। चवे तो अफगानिस्तान में क़याम अमन लाइ हर मुमकिन कोशिशूं करे रहिया आहियूं। मीनारे पाकिस्तान वटि औरत खे हिरासा करण वारो मामलो। IG पंजाब चइनि पुलिस अमलदारनि खे उहिदे तां हटाए छॾियो। IG पंजाब जो SSP ऑपरेशन ऐं ASP सिटी खे CPO ऑफिस रिपोर्ट जो हुकुम। DSP ऐं SHO लारी अॾा खे पिणु तब्दील कयो वियो। चइनी पुलिस अमलदारनि खे उहिदनि तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी। तालिबान अफगानिस्तान में इस्लामी इमारत क़ाइमु करण जो ऐलान करे छॾियो। तालिबान तर्जुमान ज़ैबुल्ला मुजाहिद चयो आहे त 19 ऑगस्ट जो ॾींहुं हर साल सुपर ताक़तुनि खां आज़ादी ॾींहं जी हैसियत सां मल्हायो वेंदो। इस्लामती इमारत समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां सिफ़ारती ऐं वापारी लाॻापा बहितर करणु चाहे थी। असां कॾहिं बि नाहे चयो त कंहिं बि मुल्क सां वापारु न कंदासीं। उन बाबति पखेड़ियल अफ़वाहूं कूड़ ते ॿधल आहिनि। अफ़गान तर्जुमान शाहीन सोहेल जो चवणु हो त चीन अफ़गानिस्तान जी तरक़ी में किरदारु अदा करे सघे थो। कंहिं इलेक्शन जो वक़्तु नाहे ऐं न ई वरी को आइन आहे। आइन जो मसविदो तयारु कराए मंज़ूर करायो वेंदो। अफ़गानिस्तान में हाणे हिकु गॾियल हुकूमत जी ज़रूरत आहे। ॻाल्हियुनि में सभिनी अफ़गाननि खे नज़राॾो रखियो वेंदो। अमेरिकी सदर जो बाइडन तरफ़ां अमेरिकी शहरनि जी मुकमल वापसी ताईं अफ़गानिस्तान में फ़ौज रखण जो ऐलान। चवे थो अफ़गान तालिबान हिन वक़्तु बहरान जो शिकार आहिनि। अल-क़ाइदा ऐं उन सां लाॻापियल तंज़ीमूं ख़तरो अफ़गानिस्तान जे मुक़ाबले में दुनिया जे ॿियनि हिसनि में ज़्यादा आहे। तालिबान ते औरतुनि जा हक़ यक़ीनी बणाइण लाइ अस्करी बदिरां सियासी दबाव बरक़रार रखंदासीं। चीन ऐं रूस पारां तालिबान सां लाॻापा बहितर करे गॾिजी हलण जो फ़ैसिलो। चीनी परॾेही वज़ीर जी रूस जी परॾेही वज़ीर सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल। चीनी परॾेही वज़ीर जो चवणु हो त आलमी बिरादरी अफ़गानिस्तान ते दबाव बदिरां संदनि मदद करे। रूसी परॾेही वज़ीर तर्जुमान जो चवणु आहे त तालिबान तेज़ी सां अमन बहाल करे रहिया आहिनि। अफ़गान तालिबानी अॻूणा हुक्मरान गॾियल सियासी हुकूमत ठाहिनि था। दुनिया ॾिसी रही आहे त तालिबान जेको चई रहिया आहिनि छा उन ते अमल बि कंदा। अफ़गानिस्तान में तब्दील थींदड़ सूरत हाल ते नज़र आहे। सभु अफ़गानिस्तान में अमन चाहियूं था। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी जो बयानु। माज़ी में पाकिस्तान केतिरनि मुल्कनि सां मईशत खे बहितर करण लाइ सहकार कयो हो। बजट में वापारियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। वापारियुनि जा मसइला हल करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। हुकूमत मुआशी पॉलिसियूं बहितर कयूं आहिनि। वापारी सीड़पकारी कनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो वापारियुनि ऐं सीड़पकारनि खे ख़िताब। मुल्क में कोरोना वायरस जा हाने जारी। 70 मरीज़ फौत विया। फौतुनि जो अंग 24,783 ताईं पहुची वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,239 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 11,16,886 थी वियो। कोरोना वायरस जी हाकारी शरह 6.3% रही। वज़ीर आज़म पारां पुलिस एहलकार जमाल कलोड़ो खे अवार्ड सां नवाज़ण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो 23 मार्च ते पुलिस एहलकार जमाल कलोड़ो खे अवार्ड ॾिनो वेंदो। पुलिस एहलकार रेड़ी रेलवे स्टेशन ते ट्रेन मां किरंदड़ शख़्स जी जान बचाई हुई। सिंध हाई कोर्ट मंज़ूर वसाण जी उबूरी ज़मानत में 4 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। सिंध हाई कोर्ट में मंज़ूर वसाण ख़िलाफ़ आमनी खां वधीक मिल्कियतूं ठाहिण वारे केस जी ॿुधणी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते नैब खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती।
SUP अगवान ज़ैन शाह के पैरोल ते आज़ाद करण जो हुक्म घरू खाते SUP अगवान ज़ैन शाह के आज़ाद करण जो हुक्म ॾिनो। अमीर हैदर शाह जी जनाज़ नमाज में शिरकत लाइ दरख्वास्त ॾिनी वई हुई। सैयद ज़ैन शाह बहरा टाउन केस में पाण मुरादू गिरफ़्तारी ॾिनी हुई। मिठी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खुराक जी खोट सबबि वधीक 4 ॿारड़ा फौत थी विया। फौत थियल ॿारनि में अला ॾिनो, शंकर, सतार ऐं पंजूजा ताज़ा ॼावल ॿार शामिल। खैरपुर में ब्याज नथा मिस्कीन पोरियो जी नियाणी जे मुबैना तौर ब्याज जे पैसनि एवज़ ज़बरदस्ती लॼा लुट जो इंकशाफ। ॻोठ वरियो फुलपोटो में वहशी जवाबदार ब्याज जे पैसनि में पोरियो सुभाणे फुलपोटो जे घर ते हमलो करे ॾिनो। जवाबदार पहिरियां मुंहिंजी नियाणी खे अगवा करे वहशत जो निशानो बणायो, जितां वजु वठी घर वापसि आई। पोरियो जो इल्ज़ाम। जोही में अदालत पारां CMO ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुक्म। शहरनि खे पाणी ॾियण वारे हुक्म ते अमल न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सिविल जज जी अदालत में गैर हाज़िर रहंदड़ CMO शफ़ीक भुट्टो ते केस दाख़िल करण जो हुक्म ॾिनो। शहदादकोट में सिजावल जुणे जो रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि ऐं गॾा गाॾी में टक्कर। मासूम वारड़ो फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे में 2 सालनि जो नीगर रशीद तुनियो फौत थी वियो। धाबेजी में बिजली ब्रेक डाउन सबबि कराची खे पाणी फ़राहम कंदड़ 72 इंच जी पाइपलाइन फाटी पई। पाइपलाइन फाटण सबबि कराची खे पाणी जी फ़राहमी मुअतल। हज़ारे गैलन पाणी ज़ाया थी वियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त मरमती कम जल्द मुकमल करे कराची खे ॿीहर पाणी जी फ़राहमी बहाल कई वेंदी। कोटड़ी में सियालकोट खां कराची वेंदड़ ट्रेन सां हादसो। अलामा इक़बाल एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। ट्रेन जूं 3 बोगियूं पटड़ी खां हेठि लहण सबबि को बि जानी नुक़सान नाहे थियो। ॼामशोरो कराची जे मुख्य ट्रैक ते गाॾियुनि जी आमदोरफ़्त मुकमल तौर ते बंदि। चल्हार वासी पोरियो नौजवान जो 20 कलाक गुज़री वञण बावजूदि लाश हथ न आयो। वारसनि पारां वसवारनि खे लाश जी ॻोल्हा में मदद जी अपील। हाकिम नोड़ियो ॼामशोरो जी अलमंज़र भरसा कराची वाह में विंड ते ॿुॾी फोत थियो हो। खिपरो में बेदर्दी सां क़त्ल थियल इमाम बख्श दर्ज जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सवें माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरे ऐं धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं। लाड़काणे वेझो रतुदेरो में मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि फायरिंग। 1 ॼणो क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। मुख्तियार बिरोही जो लाश ऐं हसन बिरोही खे ज़ख़्मी हालत में चाणका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मिठी वेझो संगावती तकरार तां पीरसन क़त्ल। ॻोठ खीयो में जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे पीरसन खे क़त्ल कयो। एशिया खंड के अज़ीम लीडर साईं GM सैयद जो पुट सैयद अमीर हैदर शाह 89 साल की ॼमार में वफ़ात करे वियो। सैयद अमीर हैदर शाह कराची जी खानगी अस्पताल में इलाज लाइ दाख़िल हो। अमीर हैदर शाह जो मुड़स मढ़ सन पहुचायो वियो।